सां ॻोठ मीर इक़बाल अहमद खान बिजाणी में ॻोठाणे कादिर बख्श खोसो जे घर मां नामालूम चोर 7 बकरियूं काहे विया। ॻोठ जे जंगे मुड़स मीर इक़बाल अहमद खान बिजाणी लाड़काणे मां कुता घुराए चोरनि जा पेरा खणाया। कुतनि ऐं पेरियुनि जी मदद सां पुलिस ऐं सवें ॻोठनि चोरनि जा पेरा खया। पेरा खणी कुता भरवारे ॻोठ में मीराणी बिरादरी जे घर में वेही रहिया। पुलिस मीराणी बिरादरी जे ॿिन्हिनि खे गिरफ़्तार करे खणी वई। इन मौक़े ते ॻोठ जे चङे मुड़स जो चवणु हो त चोरनि तर तपाए छॾियो हो। चोरनि जे आज़ार खां तंग थी कुता घुराए पेरा खणाया आहिनि। कुतनि पेरो खणी सही जॻह ते पहुचायो आहे। चोरनि सां का बि रिआयत न थींदी। आख़िरी इतलाम ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।